जय झूलेलाल। अॼु असां ठाहींदासीं सिंधियुनि जी सियारे जी मिठाई खोयो। खोयो हूअं मावे खे चइबो आहे, पर सिंधियुनि जो खोयो जेको हूंदो आहे उहो अलॻि हूंदो आहे। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि इहो खोयो कीअं ठाहिजे। जय झूलेलाल दोस्तो, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। इहो उहो चैनल आहे जंहिं ते मां सिंधी रेसिपी, सिंधी कल्चर, सिंधी ट्रेडिशन, असांजा ॾिण वारनि ते थियण वारा खाधा सभु मां इन ते अपलोड कंदी आहियां, उहो बि सिंधी लैंग्वेज में, जीअं असांजी सिंधियत, असांजी सिंधी ॿोली अॻियां वधे और घर घर ताईं पहुचे। त वीडियो ज़रूरु ॾिसजो, पसंदि अचेव त लाइक शेयर और सब्सक्राइब ज़रूरु कजो। पंहिंजे माइटनि और दोस्तनि ताईं इहे वीडियो ज़रूरु पहुचाइजो, जीअं कंहिंखे अगरि ज़रूरत हुजे त उन ताईं इहो वीडियो पहुचे। खोयो ठाहिण जे लाइ शुआरनि जो इस्तेमालु कबो आहे। शुआरा ॿिनि टाइप जा ईंदा आहिनि, हिकिड़ा हूंदा आहिनि नासी, ॿिया हूंदा आहिनि कारसिरा। त असांखे हिननि कारनि यानी डार्क कलर शुआरनि जो इस्तेमालु करिणो आहे। शुआरा यानी सुकल कतल, सूखा खजूर जंहिंखे चयो वेंदो आहे, असां इन जो इस्तेमालु कंदासीं। त सभिनी खां पहिरियों इन जूं खखड़ियूं कढणियूं आहिनि असांखे। त हमाम दस्ते जो इस्तेमालु करे असां इन मां खखड़ियूं कढंदासीं। अहिड़ी तरह सभिनी शुआरनि मां खखड़ियूं कढणियूं आहिनि। ॾिसो, मां सभिनी शुआरनि मां खखड़ियूं कढी रखियूं आहिनि। हाणे इन में असां विझंदासीं खीर। ध्यानु रहे खीर जेॾी महिल तव्हां विझो हिन में त खीर गरम करे ई विझणो आहे, थधे खीर जो इस्तेमालु न करिणो आहे। खीर विझी करे असां हिनखे पुसाए रखंदासीं, जीअं शुआरा जेके आहिनि उहे नरम थियनि। घटि में घटि 5 कलाक या सॼी राति असां हिनखे पुसाए रखंदासीं। त हीअ मां राति जो पुसाए रखिया आहिनि। जेॾी महिल शुआरा पुसाईंदासीं त उन सां गॾु असांखे खसखस बि पुसाइणी आहे। त हिते मां खई आहे 100 ग्राम खसखस। उन में खीर विझी करे असां उनखे बि पुसाए रखंदासीं। साॻे ई नमूने हिन में बि गरम खीर जो ई इस्तेमालु करिणो आहे, थधो खीर असां न विझंदासीं हिन में। खीर विझण खां पोइ इनखे चङी तरह मिक्स करिणो आहे ऐं इनखे बि असां शुआरनि सां गॾु पुसाए रखंदासीं। ॿिन्ही खे ढके असां रखी छॾींदासीं। ॾिसो, सुबुह ताईं सॼो जेको खीर हूंदो आहे उहो एब्ज़ॉर्ब थी वेंदो आहे शुआरनि में। और ही खसखस जेका असां पिसाए रखी हुईसीं, हाणे असांखे इन्हनि खे पीसणो आहे। त हिते मां चॉपर जो इस्तेमालु करे रही आहियां और हिन ब्लेड जो इस्तेमालु कंदमि। अगरि तव्हां वटि चॉपर न आहे त तव्हां मिक्सी जार जो इस्तेमालु कजो। इन में असां पहिरियों विझंदासीं शुआरा। इन्हनि खे असांखे अधु ॾॾरियल पीसणो आहे, मतिलबु इन जी पेस्ट न ठाहिणी आहे असांखे, पर हिनखे असां कीअं दाणेदार हूंदो आहे उन तरह असां हिनखे पीसींदासीं। थोरो सो खीर बि विझंदमि जीअं हिनखे पीसण में आसानी थिए। हलो, इनखे हाणे पीसियूंसि था पिया असां। कंटिन्यूअस मिक्सर खे न हलाइणो आहे, हलाए बंदि करिणो आहे, हलाए बंदि करिणो आहे, जीअं इहो अधु ॾॾरियल थिए यानी दाणेदार। बसि इन तरह असांखे इनखे पीसणो आहे। और इहो असां हाणे हिकु बासण में कढी रखंदासीं। खीर असां अगरि वधीक विझंदासीं त हिनजी बिल्कुलु पेस्ट ठही वेंदी। त खीर बि असांखे घणो इस्तेमालु न करिणो आहे। ध्यानु रहे थोरो सो खीर विझी असां हिनखे मिक्सर में विझंदासीं, जीअं इहो दाणेदार थिए। और कुझु शुआरा जेके आहिनि मां हिते बचाए रखिया आहिनि, जेके असां सॼाई विझंदासीं, उहे ॾाढा बढ़िया लॻंदा आहिनि हिन में। हाणे खसखस खे असांखे पीसणो आहे, त खसखस बि असां विझंदासीं मिक्सी जार में। थोरो सो खीर विझणो आहे, जीअं इहा खसखस जेका आहे उॾामे न। त थोरो सो खीर विझी करे असां हिनखे पीसींदासीं। और पीसण में लॻभॻि हिनखे 4 खां 5 मिंट लॻंदा, त जीअं हीअ पेस्ट ठहे। हाणे खणंदासीं हिकु बासण, सिपरी या वॾी तई। उन में विझंदासीं सचो गिहु। मां हिते लॻभॻि 200 ग्राम सचो गिहु खयों आहे।
घी पिघलजी वेंदो त सभिनी खां पहिरियों इन में विझणी आहे खसखस, जेका असां पीसे करे पेस्ट ठाही हुईसीं, और इनखे भुञणो आहे। ॾिसो जेॾी महिल असां विझूं था त इहो बिल्कुलु पेस्ट आहे, पाणीअ वांगुरु आहे। इनखे भुञी करे असांखे ब्राउन करणो आहे, यानी सुनहरी। खसखस विझण खां पोइ कंटिन्यूअस इनखे घुमाइणो आहे जीअं इहो तरो न वठे। जेसिताईं खसखस भुंजे तेसिताईं मां तव्हांखे ॾेखारे रही आहियां दाणनि जो मगज़, जंहिंखे धनिया कुरिया बि चवंदा आहिनि। हिकिड़ा हूंदा आहिनि 2 अध कियल दाणा, पर उन्हनि जो इस्तेमालु न करिणो आहे असांखे। ही तव्हांखे ईज़ीली ऑनलाइन बि मिली वेंदा या कंहिं बि किराने जे शॉप ते। दाणनि जो मगज़ जेको आहे उहो चवंदा आहिनि दिमाग़ लाइ ॾाढो सुठो हूंदो आहे। सो खसखस खे जीअं जीअं भुञंदासीं इन जो पाणी सुकी वियो आहे, इनखे अञा भुञंदासीं असां जीअं सुनहरी कलर अचे। ॾिसो हे लॻभॻि भुञिजी वियो आहे, मां तव्हांखे कलर ॾेखारे रही आहियां। सुनहरी कलर थी वेंदो, उन खां पोइ असां हिन में विझंदासीं दाणनि जो मगज़। दाणनि जो मगज़ पहिरियों न विझणो आहे, छाकाणि त उनखे कुझु सेकेंड ई भुञिबो आहे, वधीक न। त ही कलर बराबरि आहे। हाणे हिन में असां दाणनि जो मगज़ विझंदासीं। दाणनि जो मगज़ विझी करे इनखे असांखे चङी तरह मिक्स करे भुञणो आहे, और लॻभॻि 1 मिंट जे अंदरि ई असांखे हिन में अॻियां सामान विझणो आहे। वधीक न भुञंदासीं न त इहो कारो थी वेंदो। मां जीअं ॿुधायो दाणनि जो मगज़ जेको आहे दिमाग़ लाइ ॾाढो बढ़िया हूंदो आहे, त इन जो इस्तेमालु ज़रूरु कजो। सो इहो बराबरि भुञिजी वियो आहे। हाणे हिन में असां विझंदासीं छुआरा जेके असां पीसे रखिया हुआसीं। और छुआरनि में बि 2 टाइप्स ईंदा आहिनि, जीअं मां ॿुधायोमांव। हिकिड़ा ईंदा आहिनि ब्राउन, ॿिया हूंदा आहिनि कारा। त कोशिशि करे कारनि छुआरनि जो इस्तेमालु कजो। और जेके कुझु छुआरा मां बचाए रखिया हुआ उहे बि विझंदमि खीर सूधो। चङी तरह मिक्स कंदासीं इनखे। 1-2 मिंट पहिरियों इनखे भुञणो आहे, और चङी तरह जीअं मिक्स थी वञे उन खां पोइ असां हिन में विझंदासीं खीर। जेसिताईं इहो भुञे तेसिताईं मां तव्हांखे ॿुधाए रही आहियां इन में असां कहिड़ा कहिड़ा ड्राई फ्रूट विझंदासीं। पहिरियों मां खयां आहिनि पिस्ता 100 ग्राम, बादामियूं 200 ग्राम, 150 ग्राम काजू, और 100 ग्राम मां हिते खयां आहिनि अखरोट। बादामियूं असां छॾे करे बाक़ी पिस्ता, अखरोट ऐं काजू इन्हनि खे सफ़ा सन्हो सन्हो कटे करे विझंदासीं। हिते ॾिसो हे भुञिजी आहे। हाणे हिन में असां विझंदासीं खीर। पहिरियों 1 लीटर विधो आहे मां हिते। किलो छुआरनि ते 3 किला यानी 3 लीटर खीर जेको आहे उनजो इस्तेमालु थींदो आहे। 1 लीटर पुसाइण लाइ और 2 लीटर हिन में विझण जे लाइ। 1 लीटर खीर विझण खां पोइ सॼो एब्ज़ॉर्ब थी वेंदो। उन खां पोइ वरी असां हिन में 2 लीटर बि विझंदासीं। हाणे हिन में मां 2 लीटर खीर विझी रही आहियां। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं। चङी तरह मिक्स करण खां पोइ जेके ड्राई फ्रूट्स असां कटे रखिया हुआसीं उहे विझंदासीं। पहिरियों काजू, उन खां पोइ अखरोट, ऐं गॾु विझंदासीं असां हिन में पिस्ता। कुझु माण्हू हिते अंजीरनि जो बि इस्तेमालु कंदा आहिनि। इहे विझण खां पोइ असां हिनखे भुञंदासीं। सभु ड्राई फ्रूट्स छुआरा विझण खां पोइ तव्हांखे ॾिसो ईअं लॻंदो ॼण भई इहो फिटी वियो आहे, पर इहो फिटल न आहे। इन में जेको पाणीअ वांगुरु यानी दाण दाण ॾिसणु अचे थी पई उहा छुआरनि जी आहे, पर खीर फिटल न आहे। जाम ॼणनि खे डाउट हूंदो आहे त भई असांजो छुआरा विझण खां पोइ इहो फिटी वियो आहे, पर इहो फिटल न आहे। दाण दाण जेका आहे उहा छुआरनि जी आहे। त इनखे असांखे भुञणो आहे।
बादामियूं विझण जी तयारी कंदासीं त पाणीअ खे थोरो गरम करे वठंदासीं असां। उन में विझंदासीं असां बादामियूं। 10 मिंट खनि इन में रखंदासीं। 10 मिंटे खां पोइ जेके बादामियूं आहिनि उन्हनि जी जेका खल आहे उहा लूज़ थी वेंदी और आसानी सां निकिरंदी। त इहे खल खे असांखे कढणो आहे। ॾिसो 10-15 मिंट थी विया आहिनि। हाणे पाणी स्टिल गरम हूंदो त तव्हां हुनखे हिकु दफ़ो थधे पाणीअ में धोई करे पोइ हिन तरह सभु छिलका लाहे करे बादामियूं अलॻि करणियूं आहिनि। सभिनी बादामियुनि जा छिलका मां लाथा आहिनि हिते। हाणे हिनखे असां ॿिनि अधु हिसनि में कट कंदासीं। मोतीअ जे दाणनि वांगुरु लॻनि थियूं पियूं बादामियूं हिते। 2 अधु कट करे विझंदासीं असां, वधीक न कटींदासीं हिनखे। त इहे ॾिसण में जेके ॾाढियूं बढ़िया लॻंदियूं आहिनि। कुझु पीस छुहारनि जा सॼा हुजनि, कुझु बादामियुनि जा, त खोयो जेको आहे ॾिसण में बि ॾाढो शानदार लॻंदो आहे। इन में विझंदासीं नंढा फ़ोटा ऐं वॾा फ़ोटा। 10-15 नंढा फ़ोटा और 5-6 वॾा फ़ोटा। हिते मां किलो छुहारनि जो इस्तेमालु कयो आहे। उन जे हिसाब सां मां सॼी क्वांटिटी ॿुधाए रही आहियां। जीअं जीअं भुञंदासीं ॾिसो हुनजो कलर जेको आहे घाटो थींदो वेंदो। पहिरियों अछो हो लाइट ब्राउन और हाणे डार्क ब्राउन थींदो वेंदो। अगरि इहो डाइट लाइ खाइणो आहे या शुगर पेशेंट लाइ आहे त तव्हां हिते बिना खंड जे बि कढी सघंदा आहियो। इन खां पोइ असां हिन में विझंदासीं खंडु। 1/2 किलो खंडु विझणी आहे हिन में। किलो छुहारनि ते 1/2 किलो खंडु। सभिनी जी क्वांटिटी मां मेंशन कई आहे। इनखे हाणे चङी तरह मिक्स कंदासीं त खंडु जेका आहे ॻरी वेंदी, पाणी छॾींदी। त उन पाणीअ में असांखे वरी खोए खे सिजाइणो आहे और इन जो कलर जेको आहे अञा डार्क थींदो वेंदो। ॾिसो इहो खंड जो पाणी हाणे निकितो आहे हिन मां। हाणे असां हिनखे भुञंदासीं और भुनी भुनी सॼी खंड जो पाणी जेको आहे असांखे खॼाइणो आहे। असांजा वॾा इन में 2 पाउडर विझंदा हुआ। हिकिड़ो आहे मूं ललाई या जंहिंखे मूं लाई बि चवंदा आहिनि, जेको रेड कलर जो पाउडर आहे, जंहिंसां इन में ॾाढो बढ़िया कलर ईंदो आहे। उन खां पोइ इन में पवंदो आहे मूं सफ़ाई, जंहिंजे लाइ चयो वेंदो आहे इहो जेको आहे ताक़त लाइ ॾाढो बढ़िया हूंदो आहे। त इन्हनि ॿिन्ही जो मां इस्तेमालु करे रही आहियां हिते। 1/4 स्पून ॿई विझंदासीं हिते। अगरि इहे तव्हांखे कंहिं सिंधी किराने शॉप ते मिली वञनि त ज़रूरु इन जो इस्तेमालु कजो। इनखे विझण खां पोइ इनखे चङी तरह मिक्स कंदासीं ऐं भुञंदासीं त इन खोए जो जेको कलर आहे अञा ॾाढो खिली ईंदो। अञा इन में काफ़ी पाणी आहे त इनखे जीअं जीअं सिजाईंदासीं इन जो कलर बि डार्क थींदो और पाणी बि खॼंदो वेंदो। ॾिसो हिन में छुहारनि जा और जेके बादामियुनि जा सॼा पीस आहिनि उहे ॾिसण में बि ॾाढा बढ़िया लॻंदा आहिनि। ॾिसो जीअं जीअं भुञूं था त इन जो कलर जेको आहे डार्क थींदो वेंदो। इहो सॼो पाणी खॼाईंदासीं असां। इहो असांजो खोयो लॻभॻि तयारु थी वियो आहे। ॾिसो पाणी लॻभॻि खॼी वियो आहे हिन मां। थोरो सो आलसिरो रखियो आहे मां इनखे, छाकाणि त इहो थधो थियण खां पोइ बि अञा सुकी वेंदो आहे। इनखे असां 10-15 ॾींहं आराम सां फ्रिज में रखी हलाए सघंदा आहियूं। जेॾी महिल खपे थोरो सो खीरु विझी करे इनखे गरम करे खाइजे। इहो ॾाढो ताक़त वारो बि आहे, चाहे दिमाग़ लाइ या शरीर जे लाइ। त ज़रूरु ठाहियो और मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे इहो सिंधी खोयो कीअं लॻो। अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो। इंस्टाग्राम और फेसबुक ते मूंखे ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजी नई अचण वारी वीडियोस खे ॾिसण लाइ बेल आइकॉन ज़रूरु क्लिक कजो। जय झूलेलाल।